मेयर भरिसां मुड़ुस पारां ज़ालती सख़्त तशद्दुद, तज़लील, औरत जो मथो कूड़ण जी कोशिश, तज़लील ऐं तशद्दुद जो शिकार औरत ऐं संदसि वारसनि जो एहतजाज मेहर भरिसां घामाणी में ख़ालिद लाकेर पारां पंहिंजी ज़ाल मिसमात तबस्सुम तुनियो खे सख़्त तशद्दुद जो निशानो बणाए छॾियो। ख़ालिद लाकेर पारां तशद्दुद बाद औरत जी तज़लील कंदे संदसि मथे जा वार कूड़ण जी कोशिश दौरान औरत जे मथे जा वार बि कटे छॾिया आहिनि। तशद्दुद जो शिकार मिसमात तबस्सुम पंहिंजे गूंगे पीउ पुनल तुनियो ऐं गूंगे भाउ सां गॾु मुड़ुस ख़िलाफ़ एहतजाज कंदे नेशनल प्रेस क्लब मेयर जे साफ़ न ॻाल्हायो आहे त मुंहिंजे मुड़ुस ख़ालिद लाकेर मूं ते सख़्त तशद्दुद कयो आहे। मुंहिंजा मथे जा वार बि कटे छॾिया आहिनि। मुंहिंजो वालिद ऐं भाउ ॼाए ॼम खां गूंगा आहिनि। हू कंहिंखे चई या ॻाल्हाए नथा सघनि। हुन चयो त मुंहिंजे मुड़ुस मूंखे मारकुट कंदो रहे थो। मुंहिंजे मथे जा वार कूड़े तज़लील कई आहे, को तव्हां ॿुधण वारो नाहे। हुन SSP दादू खां घुर कई आहे त तज़लील ऐं तशद्दुद कंदड़ मुड़ुस ख़िलाफ़ कार्रवाई करे मूंखे तहफ़ुज़ ॾिनो वञे।